नामवर इल्मी अदबी शख्सियतुनि डॉक्टर नबी बख्श खान बलोच जे जज़्बे ऐं कम खे ख़राज पेश कंदे उनखे सदीअ जो वॾो लेखक करार ॾिनो आहे। गॾोगॾु डॉक्टर बलोच जी तहक़ीक़नि ऐं लिखणनि खे तालीमी इदारनि में राइज करण ते ज़ोर भरियो आहे। हैदराबाद में एंडोमेंट फंड ट्रस्ट पारां तारीख़ी बसंत हाल में कोठायल मेड़ाके जो वधीक अहवाल एजाज़ लगारी जी हिन रिपोर्ट में। एंडोमेंट फंड ट्रस्ट ऐं डॉक्टर नबी बख्श खान बलोच रिसर्च फाउंडेशन हैदराबाद पारां नामियारे मोहक़िक़ ऐं लतीफ़ जे पारखू डॉक्टर नबी बख्श बलोच जे जज़्बे ऐं कम जे मौज़ू ते हैदराबाद जे तारीख़ी बसंत हाल में मेड़ाको कोठायो वियो। डॉक्टर बलोच जे 125 सालगिरह जे सिलसिले में थींदड़ हिन प्रोग्राम में अदबी इल्मी शख्सियतनि वॾे अंग में शिरकत करे डॉक्टर नबी बख्श बलोच जे जज़्बे ऐं ख़िदमतनि खे शानदार भेटा पेश कई। इन मौक़े ते प्रोफेसर जाफ़र अहमद, इश्तियाक अंसारी, जामी चांडियो ऐं ॿियनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे डॉक्टर नबी बख्श बलोच खे पंहिंजी सदी जो वॾो लेखक ऐं मोहक़िक़ करार ॾिनो। डॉक्टर नबी बख्श बलोच जेको कमु कयो आहे या जेको सफ़र कया आहिनि या जेको हुन सिंध लताड़ी आहे उन ते त हुन मुख़्तलिफ़ शयुनि ते या मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते हुनजा कमु थियल आहे, जंहिंमें लतीफ़ियात ते बि आहे, लुग़त ते बि आहे, लिसानियात ते बि आहे, आसार क़दीमा ते भी है, तारीख़ नवीसे ते भी है, साॻे वक़्तु ईअं सम्झो त लोक अदब ते हुनजो वॾो कमु आहे। डॉक्टर नबी बख्श बलोच साहब बहुत बड़े स्कॉलर थे। मेरे ख्याल में पाकिस्तान के सरकर्दा तरीन स्कॉलर्स में उनका शुमार होता है। उन्होंने सारी ज़िंदगी बहुत यकसुई के साथ तहकीक का काम किया। बाबा साईं जे लाइ त तमामु घणो सभु जेके बि इदारा आहिनि तमामु घणी जे लाइ कयो आहे ऐं हिन खां वधीक कुझु करे बि सघनि था। असांखे इलाही जी ख़ुशी थिए थी जो सभई अचनि था, अची बाबा साईं जे लाइ तमामु घणो इज़त ऐं एतिराम सां हुनजी कनि था। अॼु बसंत हॉल में साईं डॉक्टर बलोच साहब जी 125 जन्म ॾींहं जे इन मौक़े ते जेको इल्मी अदबी कॉन्फ्रेंस थी आहे, रेफरेंस थियो आहे, उहो ॾाढी शानदार क़दम आहे। एंडोमेंट फंड ट्रस्ट खे वॾी लख शाबस हुजनि। ऐं डॉक्टर साहब 20वीं सदीअ में तहक़ीक़ जे ख़ासि तौर ते लिसानियात, लुग़त नवीसी ऐं लतीफ़ी लुग़त, लोक अदब ऐं लतीफ़ साईंअ जे रिसालनि खे ॾिसी ऐं रिसालो तरतीब इन्हनि तारीख़ ॿियनि शोबनि ते जेको तहक़ीक़ी पासो आहे उन में डॉक्टर साहब जो कमु बेमिसाल आहे ऐं तमामु घणनि शोबनि ते मिलियो। त हाणे ज़ाहिर आहे त हिन कॉन्फ्रेंस जो मक़सदु इहो ई हो त नए नसुल खे अॼोके दौर जे माण्हुनि खे उन बारे में आगाह कयो वञे। असां हिते डॉक्टर नबी बख्श बलोच जी 125 बर्थडे सेलिब्रेट कयूं पिया, सालगिरह पिया मल्हायूं ऐं हिन मौक़े ते मां इहो ॿुधाइणु चाहींदसि त हिन तक़रीब जो अॼु जो जेको मक़सदु आहे उहो डॉक्टर नबी बख्श बलोच जी कयल तहक़ीक़ जे हवाले सां आहे त डॉक्टर नबी बख्श बलोच जहिड़े माण्हू जेतिरी तहक़ीक़ छॾी आहे असांजी सिंधी कल्चर जे लाइ, असांजी सिंधी ॿोली जे लाइ ख़ासि कर, त असांजी ईंदड़ नसलुनि खे इहा ख़बर हुअणु घुरिजे त उन्हनि जहिड़ियूं पर्सनैलिटीज़ हिते असां लाइ छा छॾे वियूं आहिनि। हिननि किताबनि खे पढ़ण सां हुननि जे अंदरि छा जज़्बो पैदा थी सघे थो, तहक़ीक़ केॾी ज़रूरी आहे, सवाल छा, छो, कीअं, केतिरो ज़रूरी आहे, असांजी अॼु जी नसल इहो नथी पुछे। सो मुंहिंजी अॼु जी जनरेशन खे, हाणे जी जनरेशन खे इहो मैसेज आहे त बराए महिरबानी अहिड़नि तक़रीबुनि में अचो, इन्हनि तहक़ीक़ुनि खे पढ़ो ऐं उन मां इहो सिखो कि असां वटि सवाल केॾो ज़रूरी आहे, किताब केॾो ज़रूरी आहे ऐं असां चाहियूं था कि असांजे हर घर मां हिकिड़ो डॉक्टर नबी बख्श बलोच निकिरे। तक़रीब में डॉक्टर नबी बख्श बलोच जे ॿिनि किताबनि सिंधी मौसीक़ी जो मुख़्तसर तारीख़, सिंधी मौसीक़ी जी मुख़्तसर तारीख़ ऐं रिसालो ग़ुलाम मोहम्मद ख़ानज़ई जे मुहूरत पिणु कई वई। मुक़ररनि ज़ोर भरियो त डॉक्टर नबी बख्श बलोच जे तहक़ीक़ ऐं लिखणनि खे तालीमी इदारनि में राइज करण जी ज़रूरत आहे, छाकाणि त हिन पंहिंजे दौर में जेको कमु कयो उहो तारीख़ बणिजी चुको आहे। मेड़ाके में डॉक्टर नबी बख्श बलोच जी न्याणी हमीदा बलोच ऐं फर्ज़ंद पिणु शरीक थिया। कैमरामैन हुज़ूर बख्श सां गॾु एजाज़ लगारी, SS न्यूज़, हैदराबाद।